ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 185 क़िस्त में अवां ॾिसंदा त रब्बन ऐं राणे खे केरु झलींदो, जॾहिं रईस गफ़ार ख़ान जो लाश कमाल ख़ान जे साम्हूं पेश कंदा। ईंदड़ क़िस्त में अवां ॾिसंदा त रईस कमाल ख़ान जे वॾे भाउ रईस गफ़ार ख़ान अमन जे गहवारे खे रब्बन ऐं राणे वारा तमामु घणो तशद्दुद करे, ना सिर्फ़ तशद्दुद पर रईस गफ़ार ख़ान जी इज़्ज़त पामाल करे उन जो लाश कमीने कमाल ख़ान जे साम्हूं पेश कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान जहिड़ो किरदारु तमामु सिर झुकाए वेठो आहे। कमाल ख़ान जी कमीनाइप ऐं उन जी हरकतुनि जे करे ज़हर ज़िंदगी ड्रामे में रब ने मीरा जी ज़िंदगी त ज़हर थी वई आहे, पर रईस गफ़ार ख़ान जेको सदाईं अमन ऐं इंसाफ़ जूं ॻाल्हियूं कंदो हो, उहो वीचारो बि रबन ऐं राणे जे अॻियां कंध झुकाए वेठो आहे। ॿी तरफ़ ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो भी तमामु जल्द अचण वारो आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भी अव्हां जा मनपसंद अदाकार शामिल आहिनि। हीअ ड्रामो ॾिसण न विसारींदा। सिर्फ़ ज़हर थी वई ज़िंदगी असांजी HD TV ते ही ड्रामो हलंदो, जंहिंमें अब्बास गुल, इस्माइल चांडियो, अकबर उतरादी ऐं अव्हां जो मनपसंद अदाकार जंहिंखे अव्हां रब्बन ऐं मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो, रब्बन जेको कादन जो किरदारु अदा करे पियो, आज़म मेंगल भी हिन ड्रामे में शामिल आहे ऐं उन सां गॾु ही मीरा जंहिंखे अव्हां रिमशा शहज़ादी जंहिंजो नालो आहे, ऐं इन सां गॾोगॾु तमामु सुठा अदाकार ॿिया बि शामिल आहिनि, जंहिंमें मोहब कुरैशी, महबूब शेख, बिलावल खोखर, S भट्टी, उस्ताद कुल मुनीर, उस्ताद अहमद अली दायो साहब ऐं सां गॾोगॾु तमामु सिंध जा नाले वारा अदाकार शामिल आहिनि। ॾिसण न विसारींदा सिर्फ़ु असांजी HD TV ते। अल्लाह हाफ़िज़।